जो आवाज़, हिक सिंध हिक सकाफ़त। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ संगत मां आहियां फराशा ऐं मां आहियां हिरा अब्बासी। नाज़रीन, ॾेह तोड़ी परॾे में रहंदड़ सिंधियुनि खे एसएस न्यूज़ जे सथ तरफ़ां सकाफ़ती ईद ॾियारे जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। उमेद है त जिथे बि हूंदा ख़ुशि ऐं आबाद हूंदा। नाज़रीन, बुलेटिन जी शुरूआत कयूं था सिंधियुनि जी अज़ीम सकाफ़त जे हवाले सां। सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हू सकाफ़ती दिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठि सिंध जी तहज़ीब खे उजागर करण लाइ सॼी सिंध में पुरवकार सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद करे सिंध अमड़ खे भेटा पेश कई पई वञे। क़ौमी ईद जी मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें नाले वारा फ़नकार क़ौमी गीतनि ते सुरनि जी वर्खा कंदा, जॾहिं त हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे वॾनि तोड़े नंढनि शहरनि में बि सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते पहुतल आहिनि। नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हू सकाफ़ती ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठि सिंध जी तहज़ीब खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद करे रैलियूं कढी सिंध अमड़ खे भेटा पेश कई पई वञे। हीउ मंज़र अव्हां खे ॾेखारींदा हलूं मनहड़ो जा, जिते 3 डिसंबर जे हवाले सां रैली कढी वई आहे। रैलीअ में सवनि जी तादाद में माण्हुनि सिंधी लिबास ओढ़े क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। नाज़रीन, हाणे रुख कयूं था इस्लाम कोट जो, जिथे एसएस न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, उस्तादनि, शागिर्दनि, शहरनि ऐं वापारियुनि तरफ़ां प्रेस क्लब खां गॾियल तौर ते इंसानी ज़ंजीरूं ठाहे रैली कढी वई आहे, जंहिंमें सवनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई आहे। ऐं नाज़रीन, हाणे हलूं था कुंडरी, जिते एसएस न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठि कुंडरी वासियुनि ॿधी एकता इत्तिहाद जे नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। सियासी समाजी अॻवाननि तोड़ी उस्तादनि सिंधी टोपियूं, अजरकूं, पटका ऐं लूंगियूं पहिरे सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। ऐं नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जियां गाजी खावड़ में बि हिक सिंध हिक सकाफ़त जे हवाले सां पीर सखी सैयद सालिह शाह खां रैली कढी वई आहे। रैली जा मंज़र अव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें सवनि जी तादाद में सिंधी माण्हुनि सकाफ़ती वेस पाए क़ौमी गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि। ऐं नाज़रीन, चंबड़ में बि एसएस न्यूज़ तरफ़ां ऐलानियल हिक सिंध हिक सकाफ़त जे सिरे हेठि पेट्रोल पंप खां चंबड़ प्रेस क्लब ताईं शानदार रैली कढी वई। रैलीअ में ॿारनि ऐं नौजवाननि जीए सिंध जा नारा हणी सिंध धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयो आहे। सिंधी बोलिए ताओ सदको थिया, हो जियो जियो सिंधी इहे नारा पिहाड़ा, हो जियो जियो सिंधी इहे नारा पिहाड़ा। एसएस न्यूज़ जो आवाज़, हिक सिंध हिक सकाफ़त।